हिन हफ़्ते जो अनमोल वचन सतगुरु अर्जन देव महाराज जन पंहिंजी फरमाइनि था। जब आप ही आप अपनी जोत धरे, जब आप हैं आप अपनी जोत धरे, तब कवन निडर कवन कत डरे। तब कवन निडर कवन कत डरे। साहिब पंहिंजी वाणी में सम्झाइनि था साध संगत जी कि जॾहिं प्रभु परमात्मा ही हुया, केवल परमात्मा ही, ॿियो कोई न, परमात्मा ही जॾहिं जोत धारण करे वेठा केवल बस, तॾहिं केर निडर ऐं छाजो निडर कवन भव, केर कंहिंखां ॾकी रहियो। ब्रह्म ज्ञान जी सॼी अष्टपदी हली रही तो भाई, चओ हरे राम। हरे राम। गहरो ज्ञान सतगुरु समझाइनि था, पर इन गहरे ज्ञान में भी सतगुरनि जी कृपा आहे, दया आहे कि उहे सार भी समझाइनि था, भक्ति भी समझाइनि था। चओ हरे राम। हरे राम। केवल अगर असांखे ब्रह्म ज्ञान मिले न त शायद असां न समझी सघंदासीं, छो जो असांजी भक्ति अना असांजो जेको साधन आहे उहो एॾो ऊंचो न आहे कि असां ब्रह्म ज्ञान समझी वञूं। पर हे सतगुरनि जी ॾाढी वॾी कृपा आहे कि उन्हनि ॾाढी सरल वाणीअ में ज्ञान भी समझायो आहे ऐं जेको सार आहे भक्ति उहो भी समझायो आहे। चवनि था जॾहिं केवल परमात्मा हुयो, ॿियो कोई भी न हुयो। इन सॼी अष्टपदी में तव्हां श्रवण कयो कि पोइ छाजा भरम, छाजो मोह, छाजो भव। चओ हरे राम। हरे राम। कवन निडर कवन कत डरे। समझाइनि था कि वो परमात्मा ही आहे जेको सभिनीनि में समायल आहे, वो परमात्मा ही आहे जेको सभिनीनि जे घट में वेठो आहे। वासुदेव सर्वम। पर इहे ॻाल्हि गीता में चवनि था कि कोई विरला ही सम्झंदा आहिनि, हर कोई न सम्झंदो आहे। चओ जय श्री कृष्ण। अच्छा हलो, चवण में ॾाढो सरल आहे, हा न, असां चई तव्हांखे ॿुधायूं था, पर ॾाढो कठिन आहे, ॾाढो कठिन आहे, सभिनीनि में आहे। जे अगरि मञणु शुरू कयोसीं त पोइ सभु झंझट ख़तमु, सभु लड़ाई झगड़ा ख़तमु, शांति ही शांति आहे भाई। पोइ त अगरि सभिनीनि में परमात्मा नज़र अची वियो त। चओ हरे राम। हलो, संतनि में असां परमात्मा ॾिसी वठंदासीं, ठीकु आहे, सतगुरनि में परमात्मा जो दर्शन करे वठंदासीं कि मुंहिंजो साईं जेको आहे, मुंहिंजो सतगुरु जेको आहे, उहो परमात्मा जो ही रूप आहे, ठीकु आहे। इहा भी कोई वॾी ॻाल्हि न आहे। हलो, जेके असां सां भलो था हलनि उन्हनि में भी परमात्मा नज़र अची वञे त वॾी भगवान जी कृपा। रिश्तेदारनि में, मिट माइटनि में, परिवार में। पर अगरि कोई दुश्मनी कंदो हुजे, दुश्मन हुजे, उन में परमात्मा नज़र ईंदो? चओ हरे राम। उनमें त अलाए कहिड़ो असांखे जिन भूत ही नज़र ईंदो न भाई, परमात्मा काथे नज़र ईंदो? इहो ही ज्ञान सतगुरु सम्झाइनि था कि भैया सभिनीनि में परमात्मा आहे, जेको तोखे वणे तो केवल उन में परमात्मा कोन्हे। चओ राम। वासुदेव सर्वम, गीता जा वचन अथव। पर अॻिते भगवान चवनि था वासुदेव सर्वम इति स महात्मा सुदुर्लभ। अहिड़ा महात्मा ॾाढा दुर्लभ आहिनि जेके सभिनीनि में परमात्मा खे ॾिसनि। पोइ उन्हनि खे छाजो भव, कंहिंजो भव? चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। अॻिते बि असां इहो ई श्रवण कंदासीं कि उहो परमात्मा ही आहे जेको सभु कुझु करे रहियो आहे। उहो अगम अपार आहे, अपार यानी उनजो कोई पार ही नथो पाए सघे। उहो अहिड़ो परमात्मा आहे, सभिनीनि में आहे, सभिनीनि में भगवान आहिनि। संत तुलसीदास जी महाराज, गोस्वामी तुलसीदास जी महाराज जेॾीमहिल रामचरित मानस जी रचना पिया कनि त ओॾीमहिल उन्हनि हिकिड़ी पंक्ति लिखी जेकी तव्हां सभिनीनि खे बराबरि यादि हूंदी। सिया राम में सब जग जानी, करो प्रणाम जोर जुग पानी। इन जो अर्थ आहे कि मां उन प्रभु परमात्मा के सभिनीनि में निहारिया, पंहिंजे सीताराम भगवान खे सभिनीनि में निहारिया। कंहिंमें हिक खे न चयो अथऊं
या पर्टिकुलर कुछ माण्हुनि में न चयो अथऊं, या ईअं बि न चयूं कि केवल संतनि में निहार, केवल भक्तनि में निहार। सिया राम में सब जग जानी, सभिनीनि में उन परमात्मा जी ही अंश आहे, उहो परमात्मा ही वसी रहियो आहे। इहा पंक्ति जेॾी महिल उन्हनि लिखी रामचरित मानस में, त संत कथा ॿुधाईंदा आहिनि कि ओॾी महिल भगवान भोलेनाथ जो दर्शन करण वञनि पिया। पंक्ति लिखी करे पोथी बंदि करे ऐं भगवान भोलेनाथ जो दर्शन करण मंदिर में वञनि पिया, त हिकिड़ो गॾह बीठो हुयो साम्हूं, रस्तो न पियो ॾिए त उनखे हकलियऊं, चओ हरे राम। हरे राम। उनखे थोरो सो हकलियऊं, हथ हयऊं, परे कयूं, उन ते क्रोध बि कयो थोरो सो तुलसीदास जी महाराज, ऐं भगवान जा दर्शन करण विया। भगवान भोलेनाथ जा दर्शन करे वापसि आया, वरी पंहिंजी पोथी खोलियऊं, वरी अॻिते लिखण लाइ जेॾी महिल कलम खयऊं त ॾिठऊं जेकी पिछली पंक्ति लिखी आहे उहा मिटिजी वई। चओ हरे राम। हरे राम। जेको पहिरियों पंक्ति कहिड़ी लिखी विया भाई, सिया राम में सब जग जाने, पंक्ति हटिजी वई। उन्हनि खे त यादि हुयो कि मां लिखियो आहे, पर हलो ठीकु आहे, भुल थी सघंदी आहे, थी थो सघे मां दिमाग़ में सोचियो हुजे, लिखियो न हुजे, वरी लिखी छॾियऊं, सिया राम में सब जग जानी, करो प्रणाम जोर जुग पानी। वरी ॿिए ॾींहुं जेॾी महिल दर्शन करण विया भगवान जे मंदिर, त वरी कोई अहिड़ो जानवर उते बीठो हुयो, वरी उनखे हकलियऊं, वरी आया त पंक्ति गायब। हाणे त चवण लॻा न भैया ॿ बार इहा ग़लती नथी थी सघे, पहिरियों बि मां लिखी हुई, हाणे बि लिखी वियो आहियां। भगवान खे प्रार्थना कयूं, प्रभु कहिड़ी लीला आहे, थोरो सम्झायो। तॾहिं भगवान भोलेनाथ उन्हनि खे आवाज़ ॾिनी, चए गोस्वामी जी तव्हां केवल लिखो था, उन ॻाल्हि खे अमल बि त कयो, उनखे मञियो बि त सही। चए प्रभु कहिड़ी ग़लती थी आहे? चए तव्हां लिखो था सिया राम में सब जग जानी, कि मां भगवान खे सभिनीनि में भगवान ॾिसी वठां, सभिनीनि जे अंदरि उहो ई सीताराम आहे, कोई ॿियो न आहे, त उहो मञियो बि त सही। चए प्रभु मां सम्झुमि कोन। चए जेॾी महिल दर्शन करण मंदिर अचो पिया त पहिरें ॾींहुं केरु मिलियो भाई? गॾे। उनमें तव्हांखे सीताराम नज़र न आयो, उनमें तव्हांखे प्रभु परमात्मा नज़र न आयो। ॿिए ॾींहुं वरी अचो पिया, वरी कंहिं जानवर खे हकलियो त उनमें प्रभु परमात्मा तव्हांखे नज़र न आयो। चओ हरे राम। हरे राम। भगवान भोलेनाथ चवण लॻा, अरे भाई जेको लिखो था पहिरियों उहो तव्हां बि त अमल कयो, तॾहिं त ॿिया उन ते विश्वास कंदा, ॿिया अमल कंदा। चओ हरे राम। हरे राम। पाण बि त पहिरियों अनुभव कयो। अरे सम्झी विया तुलसीदास जी महाराज, तुरंत वरी उहो पंक्ति लिखियऊं, वरी परमात्मा जा दर्शन करण जेॾी महिल मंदिर विया त ओॾी महिल वाकई ॾाढा कई जानवर उते बीठा हुया, कई पशु पक्षी उते हुया, ऐं तुलसीदास जी महाराज सभिनीनि में परमात्मा ही निहारियो, सभिनीनि में पंहिंजा राम जी निहारिया। पोइ उहो पंक्ति अॼु ताणी अमर आहे। चओ हरे राम। हरे राम। अनुभव अमर थी वेंदो आहे भाई। चओ जय श्री कृष्ण। हा न, बनावटी ॻाल्हि हुजे त उहो ॿ ॾींहं सुठी लॻंदी बसि, पर अगरि कंहिं संत जो भक्त जो अनुभव थी वञे त उहो त जन्मनि जन्मनि ताणी अमर रहंदो आहे। उन अनुभव सां कई माण्हू प्रेरित थींदा आहिनि, उन अनुभव सां कई माण्हुनि जो जीवन सुधरी वेंदो आहे, उन अनुभव सां कई माण्हू भक्ति करण लॻंदा आहिनि। चओ हरे राम। हरे राम। अनुभव ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। चलो भगवान असांखे कुझु अहिड़ो अनुभव कराइनि, पंहिंजी भक्ति जो, पंहिंजी कृपा जो, सतगुरु पंहिंजी दया जो अनुभव कराइनि, त असांजी बि भक्ति जेकी आहे उहो पक्की थिए, मजबूत थिए। चओ हरे राम। हरे राम। सार एतिरो ई आहे कि परमात्मा खे ई निहारियो त सभु झंझट ख़तम आहिनि, सभु ज्ञान अची वेंदो। जे अगरि इहो ज्ञान अची वियो त सभिनीनि में परमात्मा आहे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। वरी बि साथ संगत जी तव्हां मनन कजो, अनेक तव्हांखे अर्थ व्याख्या सम्झ में ईंदी हिन वचन जी। ऐं सार एतिरो ई आहे कि बसि परमात्मा खे खूब असां यादि कयूं, जेतिरो थी सघे भजन कयूं, जेतिरो थी सघे कोशिश कयूं कि असां हर पल अहिड़ा कम कयूं, हर पल अहिड़ा कोई कर्म असांजे द्वारा थियनि जंहिंमें असांखे परमात्मा जी यादि हुजे, भगवान जी यादि हुजे, सतगुरनि जी यादि हुजे। चओ हरे राम। हरे राम। तव्हांखे भजन ॻाइण सां भगवान जी यादि थी अचे त बार बार भजन ॻायो,
कथा ॿुधण सां प्रभु जी यादि थी अचे त निरंतर कथा ॿुधो। सेवा करण सां प्रभु जी सतगुरनि जी यादि थी अचे त उहो सेवा जो कॾहिं त्याग न कयो। कोई कुझु बि चए, असां ॾाढो जल्दी भक्ति छॾे छॾींदा आहियूं, ॾाढो जल्दी सेवा जो त्याग करे छॾींदा आहियूं, पर जंहिं कम सां अगरि असांखे प्रभु जी सतगुरनि जी यादि बराबरि अचे थी उहो भक्ति कॾहिं न छॾिजे भाई। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वास। जब आप ही आप अपनी जोत धरे, जब आप हैं आप अपनी जोत धरे, तब कवन निडर कवन कत डरे। अब कवन निडर कवन कत डरे। बोलो गुरु नानक देव की, बाबा आनंद राम साहिब की, बाबा भगत राम साहिब की जय।